काफी हाजिर आए सर। असलान तो डॉक्टर किताब मिस्ट्रीज ऑफ ह्यूमन माइंड जो मुतालो कयो आहे न सर। तॾहिं पढ़ी तुंहिंजो चैप्टर नंबर 3 गौर सां पढ़िजे। तमामु घणियूं कम जूं ॻाल्हियूं। जी सर। अॼु हद ॾाढी वधी वई आहे। अॼु तमामु घणो थी आहे सर। चओ त दरियूं बंदि कयां? हुजनि हुजनि। छो त हितां मां हुन पुल खे ऐं पुल जे हेठां वहंदड़ पाणी खे सवलाई सां ॾिसी सघियो। हाणे त वणनि जी ओट मां चंड बि निकिरी आयो ऐं चंड जो फिको चहिरो पाणी जी सतह ते लुॾंदे अजीब लॻी रहियो। अॼु पुल ते केतिरी ख़ामोशी आहे, कोई हिकिड़ो माण्हू बि नज़र कोन थो अचे। अॼु तमामु घणी थधि आहे सर। उनजे करे ॿाहिरि मौत जहिड़ी ख़ामोशी लॻी पई हुई। मौत जहिड़ी ख़ामोशी। असलान तोखे मौत खां ॾुजी थींदो आहे? मौत खां केरु न आहे ॾुजंदो सर। सही, हर कोई मौत खां थो ॾुजे। सॼी ज़िंदगी असांजे मथां मौत जी तलवार लटकंदी थी रहे ऐं असां इन अटल हक़ीक़त खां वाक़िफ़ हूंदे बि उनखे विसारण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं इहो मञण खां लटाईंदा आहियूं त पोइ असां मौत खां ॾुजूं था। ज़िंदगी ऐं मौत, मौत ऐं ज़िंदगी हिक ई हक़ीक़त जा ॿ रूप आहिनि सर। न, ईअं न आहे असलान। ज़िंदगी ऐं मौत ॿ अलॻि हक़ीक़तूं। तव्हां सही पिया चओ सर, पर कुदरत असांखे ज़िंदगी ॾेई असां सभिनी ते केॾो एहसान कयो ऐं मौत कुदरत जो शाहकार आहे। मौत खां बग़ैर ज़िंदगी केॾी फज़ूल, अधूरी ऐं बेमाना थी वञे। कॾहिं सोचियो आहे? अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे ज़िंदगी जी दौलत मिलण खां पोइ बि हू मौत जी ख़्वाहिश कंदा ऐं हेॾी ख़ूबसूरत ऐं आबाद दुनिया में रहंदे बि हू अकेला आहे। तूं इहो ॿुधाए त हुन छोकिरी चांहि पीती? हा सर, हुन चांहि त पीती आहे, पर चांहि खां सवाइ हुन ॿियो कुझु बि न आहे खाधो। ठीकु आहे। हिन वक़्तु जेका हुनजी ज़हनी कैफ़ियत आहे उन हिसाब सां इहो बि ठीकु आहे। उहा तमामु घणो बेचैन आहे सर, ऐं उहा चई रही हुई त हुन तव्हांजी ॻाल्हि मञी ग़लती कई आहे। असलान तूं हुनजी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे। सही ऐं ग़लति जी हुनखे कहिड़ी ख़बर? केरु आहे जेको चवंदो हुजे त जेको कुझु उन वक़्तु करे रहियो आहे उहो ग़लति आहे? किरियल हरकत करण वारो माण्हू बि उन वक़्तु पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। तव्हां सही पिया चओ सर। असलान, इनाज तकड़ो हेॾे। तूं हमरा कीअं पुल तां बीठो दरिया खे तके रहियो? तव्हांजो अंदाज़ो सही थो लॻे सर। तोखे जो चेहरो ॾिसण में अचे थो? न सर, पर हू त इलाही बेचैन थो लॻे। अरे हू त पुल जी रेलिंग ते चढ़ी रहियो आहे। असलान वारो पर भॼ, पर ख़्याल सां त हुनखे ख़बर न पए त तूं हलियो वञाए। बस थोरी छॾ। हीअ आहे मुंहिंजो घर। अच छो तव्हां तूं आख़िर तव्हां छा थो सर मूंखे भॼण में? मां सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अच वञण मूंखे जोर थी आयो हुते।
काबू पकड़े सुका त प्रधान हुजा यो अरसलान आहे मुंहिंजो शागिर्द मुंहिंजो हथ खोल मुंहिंजा मां वञा ए वकूफ़ी छा ॾिनो जवान हिन महिल तूं काॾे वेंदे मुंहिंजी मुरली तूं कटनो मूंखां पुछंदा हेॾा पुलिस ॿार केॾी ख़ौफ़नाक रात आहे ऐं पुल केतिरी मथे आहे थधि बि ॿार एतिरी वधी वई आहे पुलिस दरिया बि सफ़ा तार थो पए मूंखे सभु ख़बर मां सभु ॾिसां थो मूंखे पाण अहिड़ी जाइ अहिड़ी पुल जी ज़रूरत हुई मुंहिंजे लाइ हिकिड़ो लम्हो बि क़ीमती आहे मूंखे वञे ॾे हलियो हेॾा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध वे